पागल थी वियो दिमाग ख़राब थी वियो प्रॉब्लम छा आहे तुंहिंजी खुदू खान सां दुश्मनी कयई भाजाई जे मोते बकवास कयई कालू खान सां दुश्मनी कयई मतलब घर भी वयो इज्जत भी वई हाणे जान भी वञण वारी आहे पूरो शहर तोखे मारण जे लाइ पोयों पियो आहे यार मां कुछ नथो कयां सब कुछ पंहिंजो पाण थिए थो कूड़ नथो निकिरे सब ख़बर कूड़ त हाणे ॻाल्हाईंदो तूं वे तो हेॾे वे तोखे लॻे थो मां कूड़ ॻाल्हायां थो वे हेॾे वे हल कोई अहिड़ो सवाल मूंखां पुछ जंहिंमें तोखे लॻे हुनजो जवाब कूड़ी ॾींदो मां हल पुछ मूंखां ठीकु आहे ॿुधा मुंहिंजे बारे में पंहिंजी राय ॿुधा दोस्ती टुटी वेंदी यार ना टुटी वञे दोस्ती तूं ॿुधाए मुंहिंजे बारे में राय छा दुश्मनी थी वेंदी यार वञ ॾे कुझु ॿियो दुश्मनी तूं मुंहिंजे बारे में पंहिंजी राय कुझु ॿियो पुछ ना कुझु ॿियो छो पुछां पहिरियों मुंहिंजे बारे में पंहिंजी राय ॿुधाए बस ता ॿुध मूं तो जहिड़ो बेवकूफ़ पूरी ज़िंदगी में न ॾिठो अड़े जंहिं शहर में माण्हू बग़ैर मतलब जे कंहिंखे पाणी जो गिलास न पुछंदा तूं उन शहर में मूंखे पंहिंजी कोठी ॾेई छॾी ऐं उनखां पोइ तूं छा सोचो मां तोखे राजा हरीशचंद्र सम्झंदो उन वक़्तु तूं मुंहिंजे नज़रनि मां एतिरो किरी पए जो मूंखे यकीन थियो त मां हिकु डफर सां दोस्ती कई आहे तॾहिं वञी मूंखे मालूम थियो जो 10 साल कराची जहिड़े शहर में रहण बावजूद तूं वॾो वकील छो न थी सघे ॿियो हिकु चैलेंज मारां तूं अॻिते 10 साल पहिरियां हिन शहर में तूं उन कोर्ट जे ॿाहिरां उन थंबे जे हेठां बीठो मिलंदे छो त तूं इंसान ऐं थंबो हेलो अमां बाद में फोन कंदा प्लीज़ सॉरी यार इहो सची छो निकिरे थो मुंहिंजे बात मां न मूंखे तुंहिंजी ॻाल्हियुनि जो बिल्कुलु बुरो न लॻो उन मूंखे अॼु त मूंखे वधीक ख़ुशी आहे अॼु मूंखे ख़बर पई तूं वाक़ई सची ॻाल्हाए सघीं थो काश इहा सच ॻाल्हाइण जी आदत तोखे पहिरियों थी वञे हा एॾे वॾे घर में तूं अकेलो न थी हा भाॼाई घर छॾे न वञे हा चिंटू तोसां गॾु रहे हा राज यार मां तोखे बांह ॿधी यार थो कयां हिकिड़ो बचाए पंहिंजे टांदड़ घर खे बचाए हिकु ॿियो सच ॿुधायां मोटू जॾहिं तूं हीअं कंदो आहे न मुंहिंजो दिलि चवंदो ज़ोर सां चइबो हाणे छा कंदो रहंदो आहे